हेलो डियर फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम एंड वंस अगेन वेलकम ऑन चैतन्य फर्स्ट यूट्यूब चैनल। प्यारा दोस्तों, मां तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। त दोस्तों, अॼु जी वीडियो में पाण पढ़ंदासीं डिफरेंस ऑफ द वर्ड्स, यानी लफ़्ज़नि में फ़र्क़ु। त काफ़ी लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन जूं मानाऊं त सेम हूंदियूं आहिनि, पर अलॻि हूंदो आहे। जीअं मां तव्हांखे टे लफ़्ज़ ॿुधायां, हिकिड़ो आहे ड्राइव, ॿियो आहे ऑपरेट ऐं टियों आहे राइड। यानी टे लफ़्ज़ आहिनि। टिन्ही लफ़्ज़नि जी असांजी सिंधी में माना आहे हलाइण, पर इन्हनि टिन्ही लफ़्ज़नि जो यूसेज आहे उहो हिक ॿिए खां बिल्कुलु अलॻि आहे। टिन्ही लफ़्ज़नि जो यूसेज हिक ॿिए खां बिल्कुलु अलॻि आहे। त पहिरीं पाण जेका पढ़ंदासीं ड्राइव। हाणे मूं तव्हांखे ॿुधायो ड्राइव माना हलाइण, राइड माना हलाइण एंड ऑपरेट माना हलाइण। ओके, लफ़्ज़ समझ में? ओके प्यारे दोस्तों, असांजो अॼु जो लफ़्ज़ आहे, टे लफ़्ज़ आहिनि। ॾिसो, ड्राइव, राइड ऐं ऑपरेट। इन टिन्ही लफ़्ज़नि जी सिंधी में माना आहे छा आहे? अवेश ॿुधा? हलाइण। पर इन्हनि जो यूसेज जेका आहे उहो हिक ॿिए खां बिल्कुलु अलॻि आहे। हाणे कीअं यूसेज आहे? पहिरीं अचूं था असां राइड ते। राइड लफ़्ज़ जी माना आहे हलाइण, पर राइड असां उते यूज़ कंदासीं जेका चार टायरनि वारी शइ जेका हुजे, या असां उन खे स्टिंग जी हेल्प सां हलायूं। मिसाल तौर तव्हांजी एग्ज़ाम में तव्हां को टेस्ट ॾेई रहिया आहियो, तव्हांखे एग्ज़ाम में वेठा आहियो, हुते तव्हांजो MCQs अची वञे त अली डैश द कार, ऐं हेठां MCQs आहिनि टे, राइड, ऑपरेट या ड्राइव। त हुते तव्हांखे छा लॻाइणो आहे? ड्राइव। छाकाणि मूं तव्हांखे अॼु सेखारे छॾियो आहे, ॿुधाए छॾियो आहे त ड्राइव असां हुते लॻाईंदासीं जेका असां स्टिंग जी हेल्प सां शइ हलायूं, या असां उहा शइ जेका चार टायरनि वारी हुजे ऐं प्लस में उन खे असां स्टिंग जी मदद सां हलायूं। ओके, त हुते असां लॻाईंदासीं ड्राइव। जीअं आई ड्राइव दी कार, आई ड्राइव दी बस, आई ड्राइव दी ट्रक, आई ड्राइव दी वैन, आई ड्राइव दी टूडी, जेकॾहिं तव्हां ड्राइव ते हलाइजो। अच्छा, ओके। अच्छा, उन खां पोइ आहे राइड। त हाणे राइड असां हुते लॻाईंदासीं जिते असां सवारी कयूं। ॿियो लफ़्ज़ आहे दोस्तों, वरी वन सेकेंड ॿुधी वठो। ॿियो असांजो लफ़्ज़ आहे राइड। राइड लफ़्ज़ जी माना सिंधी में हलाइण, पर राइड असां हुते लॻाईंदासीं जंहिं ते असां सवारी कयूं। ठीकु आहे? मिसाल तौर सवारी थींदी आहे घोड़े ते, सवारी थींदी आहे मोटरसाइकिल ते, सवारी थींदी आहे रिक्शा ते। ओके, त मिसाल तौर आई राइड दी बाइक, या अवेश राइड दी बाइक, या करण राइड दी बाइक। त राइड यानी मोटरसाइकिल जे लाइ छा लॻाईंदासीं? राइड। रिक्शा जे लाइ छा लॻाईंदासीं? राइड। से फॉर एग्जांपल इरफान राइड्स दी रिक्शा। ओके, ऐं मिसाल तौर घोड़े जे लाइ छा लॻाईंदासीं पाण? ही राइड द हॉर्स, ही इज राइडिंग द हॉर्स। ही घोड़े जी सवारी करे रहियो आहे या ही घोड़े खे भॼाए रहियो आहे। ओके, त राइड हुते लॻंदो जंहिं ते असां सवारी कयूं। रिक्शा, घोड़ो, मोटरसाइकिल या साइकिल। ही इज राइडिंग द साइकिल अर्ली इन द मॉर्निंग। ही सुबुह साण साइकिल खे हलाई रहियो आहे, त साइकिल जे लाइ छा लॻंदो? राइड लॻंदो। ओके, ऐं हाणे असांजो आख़िरी लफ़्ज़ आहे ऑपरेट। जी हाँ, लफ़्ज़ आहे ऑपरेट। हाणे ऑपरेट लफ़्ज़ जी बि सिंधी में माना आहे हलाइण, पर ऑपरेट असां तॾहिं यूज़ कंदासीं जॾहिं असां फिंगर जी मदद सां का शइ हलायूं। जॾहिं असां फिंगर जी हेल्प सां का शइ हलायूं। से फॉर एग्जांपल ही इज ऑपरेटिंग द कंप्यूटर, ही कंप्यूटर हलाए रहियो आहे। ही इज ऑपरेटिंग द मोबाइल, ही मोबाइल हलाई रहियो आहे। ही इज ऑपरेटिंग द कैलकुलेटर, ही कैलकुलेटर हलाए रहियो आहे। ही इज ऑपरेटिंग द एरोप्लेन, ही हवाई जहाज हलाए रहियो आहे। छाकाणि त हवाई जहाज, मोबाइल, कैलकुलेटर एंड कंप्यूटर ये सभु शयूं फिंगर जी हेल्प सां हलायूं वञनि थियूं। त अहिड़ी शइ जेका मशीनरी या मशीन्स जेके आहिनि, ठीकु आहे, जंहिंजो सॉफ्टवेयर जेका हूंदो आहे जंहिंखे असां फिंगर जी हेल्प सां हलायूं, असां हुते लॻाईंदासीं ऑपरेट। ओके, हुते छा लॻाईंदासीं? ऑपरेट। त दोस्तों, इहे हुआ टे लफ़्ज़ जिन जो मतिलबु तव्हांखे ॿुधायो। हाणे इन टाइप जो तव्हांजे एग्ज़ाम में को बि सुवाल हूंदो, तव्हां बिगेर टेंशन जे हुन सुवाल खे मूंखे 100% यकीन आहे तव्हां करे वेंदो। अच्छा दोस्तों, असांजो जेका अॼु जो जेको डिफरेंस आहे उहो आहे ट्रिप ऐं टूर। ट्रिप ऐं टूर। जी हाँ, लफ़्ज़ असांजो आहे ट्रिप एंड टूर। ॿिन्ही लफ़्ज़ जी माना सिंधी में अवेश छा थींदी? सफ़र या घुमण। ठीकु आहे, सफ़र या सैर। त दोस्तों, टूर ऐं ट्रिप जी माना ॿिन्ही जी साॻी आहे, पर ट्रिप वो लॻाईंदासीं हिकिड़ो नंढिड़ो सफ़र जेको मिनिमम असांजे हिकिड़े ॾींहं जो हुजे। ओके, ट्रिप माना नंढिड़ो सफ़र। जीअं आहे कासिम ट्रिप टू लाहौर,
क्लास 6 जो हिकिड़ो लेसन आहे, ऑक्सफोर्ड जी सीरीज़ आहे, उन में इहो लेसन आहे, यानी कासिफ़ जो नंढिड़ो सफ़र लाहौर ॾांहुं हिकिड़े ॾींहं जो या कलाकनि जो 2 कलाकनि जो हिकिड़ो ट्रिप हूंदो आहे, असांजो नंढिड़ो सफ़र हूंदो आहे, सुबुह जो निकिरूं शाम जो वापसी अचूं। ऐं दोस्तों टूर जेका असांजो हूंदो आहे, टूर यानी जंहिंमें हिक खां वधीक असां जूं जेके घुमण जे लाइ जायूं हुजनि, मिसाल तौर असां निकिरूं था घरां उमरकोट खां पोइ नगर पार्कर खां पोइ साईं वरी असां कराची वञूं था, कराची में कायद आज़म जी मज़ार घुमूं था, या मोइन जो दड़ो ॾिसूं था, या कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह ॾिसूं था, या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ॾिसूं था। ये 4-5 शयूं असांजे टूर में जेकॾहिं सिलेक्टेड आहिनि, असां हिकिड़े ॾींहं में 2 ॾींहंनि में 4-5 शयूं घुमूं था, त हुते असां यूज़ कंदासीं टूर। मिसाल तौर वी डिड टूर, हमने टूर किया, असां टूर कयो। त ही ॿई लफ़्ज़ आहे जिन्हनि जो मूं तव्हांखे मतिलबु ॿुधायो। वंस अगेन, ट्रिप माना नंढिड़ो सफ़र, टूर माना हिकिड़ो जर्नली सफ़र जंहिंमें असांखे हिक खां वधीक घुमण जे लाइ जायूं हुजनि। ऐं दोस्तों असांजो जेका ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे हाउस एंड होम, उन खां पोइ दोस्तों असांजा जेके 2 लफ़्ज़ ॿिया आहिनि, हिकिड़ो आहे टॉक, ॿियो हूंदो आहे स्पीक, एंड टियों हूंदो आहे से। हाणे टॉक, स्पीक एंड से माना जर्नली हिकिड़ो चवणु। मिसाल तो I say him but he refused to come, he refused to give me mobile, मोने के चयो पर हुन मोबाइल ॾियण खां इनकार करे छॾियो, त से लॻो आहे। ओके, अच्छा। एंड स्पीक त हिकिड़ो जर्नली हुते लॻंदो आहे आई एम स्पीकिंग फ्रंट ऑफ यू, कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ, हिकिड़ो जर्नली कंहिं मक़सद जे लाइ, कंहिं माण्हुनि जे अॻियां, कंहिं मिराके जे अॻियां ख़िताब करणु, हुते जेका लफ़्ज़ यूज़ थींदो आहे स्पीक। एंड मिसाल तौर हू इज़ स्पीकिंग, केर ॻाल्हाए रहियो आहे, हू इज़ स्पीकिंग ऑन द स्टेज, फर्स्ट नाइस स्पीच, केॾी न सुठी स्पीच हुई, त ही वरी स्पीक जो स्पीच नाउन आहे। ओके, अच्छा। टॉक माना ॻाल्हाइण। ओके, टॉक जेका मोबाइल ते ॻाल्हि, आई एम टॉकिंग विथ यू, हू इज़ टॉकिंग हियर, हिते केर ॻाल्हाए पियो, अहिड़े हवाले सां टॉक हुते यूज़ थींदो आहे। अच्छा दोस्तों, असांजो हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे स्टडी एंड रीड। जी हाँ, लफ्ज आहे स्टडी एंड रीड, ॿई लफ्ज़ आहिनि, ॿिन्ही लफ्ज़नि जी माना सेम आहे। ओके, जी आहे हाउस ऐं इन जो, ॿिन्ही लफ्ज़नि जी माना सेम आहे। हाउस, इन ॿिन्ही लफ्ज़नि जी माना छा आहे, घर। स्टडी एंड रीड ॿिन्ही जी माना छा आहे, पढ़ण या अभ्यास करण। हाणे ॿिन्ही लफ़्ज़नि जी माना इहा आहे त रीड असां जॾहिं यूज़ कंदासीं जॾहिं असां का शइ पढ़ी रहिया आहियूं। हेलो, गिव मी एनी बुक, एनीबॉडी हैव बुक? तो दोस्तों ॾिसो, हाणे मां तव्हांजे साम्हूं का शइ पढ़ां पियो, से फॉर एग्जांपल आई एम गोइंग टू रीड एनीथिंग और एनी पैसेज front of you, so now I will say I am reading something front of you. Okay, त मां हिते कुझु रीड कयां पियो, इट मीन्स हिकिड़ो बुक रीड पियो कयां, या न्यूज़पेपर रीड पियो कयां, या सिंधी रीड पियो कयां, त उते लॻाईंदासीं असां रीड जॾहिं असांजे अॻियां को किताब खुलियल हुजे। ऐं काफ़ी बार असांजे जेके ग़लतियूं करे वेही रहंदा आहिनि, जॾहिं हुन खां पुछंदा आहियो इन विच क्लास डू यू स्टडी, ॿार चवंदा आहिनि आई रीड इन क्लास 5। बाबा ही सेंस ग़लति आहे, आई रीड इन क्लास 6, ही बि सेंस ग़लति आहे, आई स्टडी इन क्लास 6, ऐं क्लास 6 में अभ्यास कयां तो, ऐं क्लास 6 में पढ़ियां तो, त ही सेंस उते लॻंदो स्टडी यानी अभ्यास करणु। ओके, रीड माना जस्ट हिकिड़ी का शइ पढ़णु। त अॼु खां पोइ इहा ग़लती कॾहिं बि न कजो। केर बि माण्हू जेकॾहिं तव्हां खां पुछे थो इन विच क्लास डू यू रीड और इन विच क्लास डू यू स्टडी, देन यू हैव टू से इन विच क्लास यू आर स्टडीइंग। से फॉर एग्जांपल, इफ यू आर द स्टूडेंट ऑफ क्लास 6th, then you will say, you can say I study in class 6th. ओके, त इहो इन जो डिफरेंट। त दोस्तों हाणे असांजो जेका टे लफ़्ज़ ॿिया आहिनि उहे लफ़्ज़ इहे आहिनि। हिकिड़ो लफ़्ज़ आहे वॉच। वॉच माना निहारण, लुक माना निहारण, सी माना निहारण। टिनी लफ़्ज़नि जी माना छा आहे, ॾिसण। असांजी सिंधी में टिनी लफ़्ज़नि जी माना छा थींदी, ॾिसण। हाणे इन टिनी लफ़्ज़नि जो जेको यूज़ेज आहे उहो बिल्कुलु हिक ॿिए खां अलॻि आहे। मिसाल तौर वॉच, लुक, सी, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू द यूज़, thrice sentence are different from one and other। एक में खां बिल्कुल जेके ये टे सेंटेंस
मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे असां पहिरीं चयो वॉच। त दोस्तों वॉच असां जॾहिं असां लॻाईंदासीं जॾहिं असां घणे वक़्त खां का शइ ॾिसी रहिया आहियूं। से फॉर एग्जांपल नाउ यू आर वाचिंग माय वीडियो, देन यू कैन से आई एम वाचिंग द वीडियो ऑफ सर चेतन। ओके, अच्छा, वॉच, आई एम वाचिंग द टेलीविजन, आई एम वाचिंग द क्रिकेट मैच, आई एम वाचिंग द मूवी, आई एम वाचिंग द पाकिस्तानी फिल्म, आई एम वाचिंग द anything whatever you are watching, going to watch. Okay, त वॉच असां उते लॻाईंदासीं जॾहिं असां घणे वक़्त खां का शइ निहारे रहिया आहियूं, टीवी निहारे रहिया आहियूं, क्रिकेट मैच निहारे रहिया आहियूं, यूट्यूब ते को वीडियो ॾिसी रहिया आहियूं या का ख़बरूं ॾिसी रहिया आहियूं, त उते असां लॻाईंदासीं वॉच। त इहा ग़लती कॾहिं बि एग्ज़ाम में न कजो। टीवी हुजे, घणे वक़्त खां क्रिकेट मैच हुजे, उते असांजो लफ़्ज़ लॻंदो आहे, उहो लॻंदो आहे वॉच। ओके, अच्छा, हाणे ॿियो लफ़्ज़ आहे असांजो लुक। हाणे लुक लफ़्ज़ जी माना आहे निहारणु। पर लुक असां जॾहिं लॻाईंदासीं जॾहिं असां कंहिं माण्हू खे चऊं असां का शइ ध्यान सां निहारियूं। लुक माना ध्यान सां निहारणु। से फॉर एग्जांपल लुक एट मी, लुक एट मी माना मूं ॾांहुं निहारियो। यूजुअली टीचर्स से इन द क्लास, हेलो डियर गाइस, डियर स्टूडेंट्स, लुक एट द बोर्ड। काफ़ी असांजे उस्ताद जेके आहिनि, उस्ताद हज़रात आहिनि, उहे चवंदा आहिनि ॿारनि खे, तालिब इल्म खे, त बाबा बोर्ड ॾांहुं निहारियो, लुक एट द बोर्ड, यानी बोर्ड ॾांहुं निहारियो। लुक असांजो माना हुते पंजी सेंस असांजा बिज़ी हुजनि। लुक माना गौर सां निहारणु, या जॾहिं का शइ असांजी विञाइजी वेंदी आहे तॾहिं बि असां लुक कंदा आहियूं। व्हाट आर यू लुकिंग हियर? हेलो डियर, आई एम लुकिंग माय पेन। आउं पंहिंजी पेन निहारियां पियो, माना तव्हां पेन निहारियो पिया। व्हाट आर यू लुकिंग इन दिस फेयर? तव्हां हिन मेले में छा पिया निहारियो? आई एम लुकिंग माय ब्रो। आउं पंहिंजे भाउ खे निहारियां पियो, यानी गौर सां निहारणु, शिद्दत खां निहारणु, कंहिंजी ॻोल्हा करणु। त लुक लफ़्ज़ जी माना ॻोल्हा करणु आहे। त लुक माना गौर सां निहारणु। ओके, सी माना अहिड़ी शइ जेका न चाहींदे बि निहारणु। मिसाल तौर आई सी मैनी ट्रीज। ओके, आई सी मैनी ट्रीज, आई सी मैनी बर्ड्स इन द स्काई, आई सी क्लाउड्स इन द रेनी डेज, आई सी buses, I see vehicles on the roads, I see different trees, I see different crops, I see different peoples and different department, different mean, okay, etc. एरे वाले सां इन्हें जो different हो इहो। ओके गाइस, त असांजा ये हुआ लफ़्ज़ जेके मूं तव्हांखे मेंशन कया। ओके, अच्छा, अञा असांजो लास्ट हिकिड़ो रहियल आहे न। तो दोस्तों ॿ लफ़्ज़ असांजा ॿिया बि आहिनि प्रीपोजिशन जे हवाले सां अचनि था। मूं प्रीपोजिशन जे हवाले सां हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे, जीअं इन टू में फ़र्क़ु कहिड़ो आहे, ऑन टू में फ़र्क़ु कहिड़ो आहे, इन हवाले सां मूं हिकिड़ो अलॻि वीडियो ठाहियो आहे। जेकॾहिं तव्हां नाहे ॾिठो त प्रीपोजिशन लर्न प्रीपोजिशन एट चेतन एफर्ट यूट्यूब चैनल, इहो यूट्यूब जे सर्च बॉक्स में लिखी सर्च कयो, तव्हांजो वीडियो तव्हांखे मिली वेंदो। ओके, उन हवाले सां असांजे ॿ लफ़्ज़ आहिनि जेके प्रीपोजिशन आहिनि। हिकिड़ो आहे अंडर, ॿियो आहे डाउन। हाणे अंडर ऐं डाउन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? डाउन जेका यूज़ थींदो आहे डायरेक्शन जे लाइ, अंडर यूज़ थींदो आहे प्लेस जे लाइ। से फॉर एग्जांपल नाउ आई एम अंडर द सीलिंग, आई एम अंडर द ट्री, रेस्ट अंडर द ट्री, वण जे हेठां साही पट, साहो पट, ठीकु आहे। अंडर द चेयर, मिसाल त योर बुक इज अंडर द चेयर, तुंहिंजो किताब चेयर जे हेठां आहे। योर शू आर अंडर द कपबोर्ड, तुंहिंजा जूता अलमारी जे हेठां आहिनि। त अंडर यानी हिकिड़ी प्लेस, ठीकु आहे, हिकिड़े नाउन जी ॿिए के नाउन जे हेठां हिकिड़ी प्लेस, त हुते लफ़्ज़ लॻंदो अंडर। डाउन सिर्फ़ु डायरेक्शन। जीअं तव्हांजे किताब में हूंदो आहे फाइंड आउट द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड्स, यानी जिन लफ़्ज़नि जे हेठां अंडरलाइन पातल आहे उन्हनि जी माना ॻोल्हियो। ओके, ऐं डाउन जेका लफ़्ज़ थींदो आहे, डाउन लफ़्ज़ जी माना आहे हेठि, पर डायरेक्शन हूंदी आहे। लुक डाउन, हेठि निहार। लुक डाउन, व्हाट इज फ्रंट ऑफ व्यू, हेठि निहार, तुंहिंजे साम्हूं छा आहे? ओ माय गॉड, इट इज अ डस्टर। ओके डियर, मूं हेठि निहारियो त मूंखे डस्टर मिलियो, त तव्हां हेठि निहारियो तव्हांखे छा थो मिले? अच्छा, अहिड़े हवाले सां दोस्तों इहे हुआ लफ़्ज़, इहे हुआ मेनी डिफरेंसिस ऑफ द वर्ड्स। काफ़ी लफ़्ज़नि जा जेके डिफरेंसिस हुआ मूं तव्हांखे ॿुधाया। आई होप तव्हांखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻो आहे ऐं तव्हांखे अञा कहिड़ी शइ सम्झ में नाहे आई, ऐं उन क्लिप खे वरी जेका तव्हां वीडियो खे रिवर्स करी वापसी में उन क्लिप खे ॾिसो। ऐं मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त। अल्लाह निगहबान।